करमपुर में बदमनी चोट चढ़ियल 9 पोरियत अगवा। नापरकोट थाने जी हद कच्चे मां काठियूं करण वियल 9 पोरियत अगवा थी विया। अगवा थियलनि में दीदार मलिक, निज़ाम हज़ारो, हुजूर बख्श, इमाम बख्श शामिल। हथियारबंद हफीज़ मलिक, सोहेल शेख, रमज़ान ऐं जुमो चाचड़ खे बि अगवा करे विया। धाड़ेलनि मुगवी पोरियतनि जी वीडियो वारसनि ॾांहुं मोकिले छॾी। इत्तला मिलण ते पुलिस कच्चे तरफ़ रवानी। कराची के इलाके महमूदाबाद में गैस सिलेंडर धमाको, बारड़ी फोड़, 3 जख्मी। रिहायशी इमारत से 3 इमारतें गिरंदड़ सिलेंडर धमाके से फाटी पियो। हादसे में बारड़ी नूर फातिमा फौत थी वई। संदसि पीउ, माउ ऐं भेण जख्मी थी पिया। जख्मी बर्न्स वार्ड में दाख़िल। सिठार जा भरसां घरू अणबणत तां नौजवान आपघात करे छॾियो। ॻोठ प्यारो सहतो में ओशाक अहमद सहतो पाण खे पिस्टल जो फायर करे ज़ख्मी करे छॾियो। अस्पताल में फोत। यरगमाली आज़ाद न कैफ़ियत गज़ा जगबंदी ख़त्म थी वेंदी। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चवणु आहे त मुआहिदनि ते अमल न कयो पियो त छंछर जी राति 12 वॻे जगबंदी ख़त्म थी वेंदी। मुमकिन आहे त उन ॾींहं ते इसराइली वज़ीर आज़म सां बि ॻाल्हायां। उर्दन ऐं मिस्र जेकॾहिं फ़लस्तीनियुनि खे पनाह न ॾिनी त इमदाद बंदि कई वेंदी। टेक्सटाइल ऐं एल्युमिनियम ते 25% टैरिफ लागू कई वेंदी। को बि मुल्क जवाबी कार्रवाई करे त एतिराज़ नाहे। हमास तरफा यरगमाली आज़ाद न करण खिलाफ इसराइल के गादी वारे शहर तल अबीब में एहतजाजी मुज़ाहिरा। फौरी तौर पर यरगमालिन के आज़ाद करण जो मुतालबो। हमास जो चवणु है त इसराइल गज़ा में शहरनि के पंहिंजे इलाक़नि ॾांहुं वापसि वञण में रंडक विझी रहियो आहे।